ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं। ख़ैरपुर में SSP जी हिदायत ते पुलिस जी कार्रवाई थी आहे। ॿारड़ी खे हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार गिरफ़्तार कयो आहे। SSP ख़ैरपुर नंढे उमिरि जी ॿार सां ज़्यादती जो नोटिस वठी मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कराए केस दाख़िल कराए छॾियो आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां खे ॾींदासीं ख़ैरपुर मां। ख़ैरपुर SSP जी हिदायत ते पुलिस जी कार्रवाई ॿारड़ीअ खे हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, SSP ख़ैरपुर नंढी उमिरि जी ॿार सां ज़्यादतीअ जो नोटिस वठंदे मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कराए केस दाख़िल कराए छॾियो आहे। कोट जी पुलिस मुलविस जवाबदार आज़म ख़ास खेली खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। जवाबदार तरफ़ां ज़्यादतीअ जी तस्दीक़ बाद कार्रवाई कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करिया आहियूं। ख़ैरपुर में SSP जी हिदायत ते पुलिस जी कार्रवाई ॿारड़ी खे हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP ख़ैरपुर नंढी उमिरि जे ॿार सां ज़्यादती जो नोटिस वठंदे मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कराए केस दाख़िल कराए छॾियो आहे। कोट जी पुलिस मुलविस जवाबदार आज़म ख़ास कली खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। जवाबदार तरफ़ां ज़्यादती जी तस्दीक़ बाद कार्रवाई कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं ख़ैरपुर मां। ख़ैरपुर SSP जी हिदायत ते पुलिस जी कार्रवाई थी आहे। ॿारड़ीअ खे हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP ख़ैरपुर नंढी उमिरि जे ॿार सां ज़्यादतीअ जो नोटिस वठंदे मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कराए केस दाख़िल करे छॾियो आहे। कोट जी पुलिस मुलविस जवाबदार आज़म ख़ास खेली खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। जवाबदार तरफ़ां ज़्यादती जी तस्दीक़ बाद कार्रवाई कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करिया आहियूं। ख़ैरपुर में SSP जी हिदायत ते पुलिस जी कार्रवाई थी आहे। ॿारड़ी खे हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP ख़ैरपुर नंढी उमिरि जी ॿार सां ज़्यादती जो नोटिस वठंदे मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कराए केस दाख़िल कराए छॾियो आहे। कोट जी पुलिस मुलविस जवाबदार आज़म ख़ास कली खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। जवाबदार तरफ़ां ज़्यादती जी तस्दीक़ बाद कार्रवाई कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां खे आगाह कंदासीं ख़ैरपुर मां। ख़ैरपुर में SSP जी हिदायत ते पुलिस जी कार्रवाई ॿारड़ीअ खे हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती TV जो रिपोर्टर शबीर फलियो। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, SSP ख़ैरपुर नंढी उमिरि जे ॿार सां ज़्यादतीअ जो नोटिस सख़्तीअ सां नोटिस वरितो आहे। मुलविस जवाबदार खे जेको गिरफ़्तार कराए उन जे संदर मथां केस बि दाख़िल कराए छॾियो आहे। तव्हांखे ॼाण ॾींदासीं त कोट जी थाणे जी हद कोट बंगलो में नंढी उमिरि जे ॿार साक़िब अली वलद राजा शाहिद शेख सां जेको ज़्यादती वारो वाक़ियो जेको पेश आयो हो, इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो हो। पुलिस जो चवणु आहे त कोट जी पुलिस मुलविस जवाबदार आज़म ख़ास खेलीअ खे संदन जेको आहे गिरफ़्तार करे ऐं उन्हनि जे मथां केस बि दाख़िल करे छॾियो आहे ऐं जवाबदार तरफ़ां जेको आहे ज़्यादतीअ जी तस्दीक़ बाद जेको आहे कार्रवाई कई वई आहे। जी शबीर, वॾी महिरबानी अपडेट ॾियण लाइ।